अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन पारां अवां जो मेज़बान इमदाद ओढो अवां खे प्रोग्राम में भली कार चवां थो। सामईन, सिंधी ॿोलीअ जे महान कवि ऐं शाइर किशन चंद खत्री बेवस जी वरसीअ ते खेसि भेटा पेश करण लाइ सिंधी सूरमियूं इंडोर पारां कामरेड चुनीलाल वाधवाणीअ जी मेज़बानीअ में प्रोग्राम तरतीब ॾिनो वियो। इन मौक़े ते जिन हिन प्रोग्राम में शमूलियत कई उन्हनि में संगीता केसवाणी, भारती खाटवाणी, कमला राजाणी, नीलम तोलाणी, किरण परियाणी, अनमोल, कंचन आडवाणी, काजल वीराणी, दृष्टि राजाणी, शल्पा ड्राबलाणी, आनंद घनछाणी सूनी पंहिंजूं रचनाऊं ऐं किशन चंद जी शाइरी पेश कई। हिन प्रोग्राम जी मुकमिल कार्रवाई पेश करे रहिया आहियूं। प्रोग्राम जी शुरूआत कामरेड चुनीलाल महान कविअ जे इल्म ऐं अदब जे खेतर में कयल ख़िदमतुनि ते रोशनी विझंदे कई। अॼु असां किशन चंद तीरथदास खत्री तखालुस बेवस उनजी 73वीं वरसी मनाए रहिया आहियूं। किशन चंद बेवस जो जनम 5 फरवरी 1885 लाड़काना सिंध में थियो ऐं संदसि देहांत भी लाड़काना सिंध में 23 सितंबर 1947 ते थियो। पाण सिंधी स्कूल में हेडमास्टर हुया ऐं उन सां गॾु हेम्योपैथी जा सुठा डॉक्टर भी हुया होशियार। स्टार्ट वीडियो सिंपल पहन के सूट ऊपर से डालूं क्या दूसरा। भारतीय साहित्य जे निर्माताउनि में 20 सदी जी शुरुआत में हिन जी शाइरी सिंधी शाइरी में सिंधी कविता में उनजे ज़ाइके में हिकु नओं मोड़ आंदो, हिकु वॾो इनकलाब आंदो। पंहिंजे ज़माने जो आला में आला शाइर हुयो। सिंधी शाइरी जी तारीख़ में बेवस जो नालो निहायती अहम आहे। संदसि उन टाइम जा जेके हम असर हुया शाइर उहे फारसी ॿोली में शाइरी कंदा हुया ऐं गुलो बुलबुल, गुलो खार, लैला मजनू, वामे कजरा, शीरी फराद और नातिया शाइरी, धार्मिक शाइरी, इन किस्म जी शाइरी थींदी हुई। पर किशन चंद बेवस हिकिड़ो जदीद सिंधी शाइरी जो बुनियाद विधो ऐं ग़रीबनि जे ॾुखनि ते बुख, बीमारी, बेरोज़गारी, जहालत, तालीम जी कमी, उनजे मथां इन शाइरी जेका आहे शुरू कई। किशन चंद बेवस पाणी हिकिड़े हंधि पंहिंजी शाइरी में लिखियो आहे, हिकिड़ो शेर आहे, हिकु सदी खां पोइ बि शायदि सिंध में को कणो शहर ख़्वानी लाइ घुरंदो शहर बेवस जो किताब। हाणे हिकु सदी ऐं हेॾा जेको सिंधी जेका शाइरी आहे उन्ही में गीत जेको शुरूआत थी गीत लिखण जी, उहा पहिरियों साईं किशन चंद बेवस ई कई। साईं किशन चंद बेवस 1920 में गीत लिखण शुरू किया। हाणे अॼु असां 220 में आहियूं, माना 1920 220 पूरी हिकु सदी थी आहे। त उनजो शहर बिल्कुलु फिट थो वेहे पियो त भाई हिकु सदी खां पोइ को माण्हू जेको आहे सिंध में मुंहिंजो शहरनि जो किताब वग़ैरह घुरंदो। ऐं पंहिंजो जेको सिंधी जो जेको विद्वान आहे ताज जोयो, उहो लिखे थो पियो त साईं बेवस जेको हो असां पंहिंजो सिंधी शाइरी जो
साहित्य जो बिल्कुलु छंड-छाण कई आहे ऐं इन नतीजे ते पहुताऊं त गीत जी शुरूआत साईं किशनचंद बेवसी कई ऐं साॻी हामी शेख अयाज़ बि भरे थो, जेको 20 सदी जो अज़ीम शाइर आहे जेको आहे सिंध जो, त बेवसी कई शुरू जेको आहे। ऐं शेख अयाज़ लिखे थो पियो, जे असांजे अदबी इर्तिका में यानी साहित्यिक तरक़ विकास में बेवस जो वजूद न हुजे हा त शायदि मुंहिंजी शाइरी जो रंग रूप अॼु जहिड़ो साॻियो न हुजे हा। शेख अयाज़, हूंदराज दुखायल, हरी दिलगीर, नारायण श्याम इहे संद शागिर्द हुया। इन्हनि बि जेका शाइरी कई, इन्हनि बि इन मूं ई पिरायो जेको आहे, इन जी शाइरी खे अॻिते वधायो, जदीद शाइरी खे जेको आहे। हाणे अॼु जा पार्टिसिपेंट्स त आहिनि 10 पार्टिसिपेंट्स आहिनि ऐं मां हाणे पंहिंजो सॾु कंदुसि पंहिंजो असां प्रार्थना खां शुरू कयूं जेको आहे। त प्रार्थना लाइ जेको आहे मां सॾु कंदुमि जेको आहे पंहिंजी जेका अॼु पार्टिसिपेंट्स आहे असांजी सिंधी सुरमियुनि जी मेंबर कंचन आडवाणी जेका पंहिंजो प्रार्थना पढ़ंदी ऐं प्रार्थना पढ़ण खां अॻु में पंहिंजो मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो वञा त पंहिंजो जेको बेवस आहे उनजी शाइरी में हे कृष्ण भगत बि हुयो, गुरु नानक खे बि मञींदो हुयो ऐं टैगोर रविंद्रनाथ टैगोर सां बि इनजी दिलचस्पी हुई इन शाइरी सां, त उन जे लाइ उन बेवस गीतांजलि बि लिखी आहे। गुरु नानक सां उनजो लगाव हुयो त उन गुरु नानक जीवन कविता बि लिखी आहे। ऐं कृष्ण भगत हुयो त शाम जे लाइ त कुझु लिखंदो ई अथई जेको आहे, त शाम जे लाइ शाइरी छा थो करे पियो, मुंहिंजे अंदरि शाम थो वसे, मुंहिंजे अंदरि शाम थो वसे, बिन राम श्याम खे, बिन राम श्याम जे ॿियो दिलि नथी ॾसे, दिलि नथी ॾसे, रग रग में रहियो राम मूंखां केरु सो खसे, रग रग में रमियो राम मूंखां केरु सो खसे। पर साॻे टाइम ते हे शाम सां शिकायत बि करे थो पियो त बाबा हेॾो ज़ुल्म तूं वाइदो कयो हो त जॾहिं जॾहिं ज़ुल्म दुनिया में वधंदो, नाइंसाफ़ी वधंदी त मां अवतार थी करे ईंदुमि जेको आहे दुनिया में तव्हां वटि। पर उनजे लाइ पंहिंजो छा थो लिखे पियो, ॾिसी अॼु धर्म जी हाञी वरी ईंदो, गीता अंदरि आहे आसरो अवतार। गीता में चयल आहे, कृष्ण चयो आहे त मां वरी ईंदुमि जॾहिं नाइंसाफ़ी थींदी, ज़ुल्म ज्यादतियूं थींदियूं। पर हे चए थो पियो उहो अवतार अञा थधो मांझंदो कयो वेठो आहे, उहो अवतार अञा न आयो आहे, उहो अवतार अञा थधो मांझंदो कयो वेठो आहे। त शाम सां बि शिकायत थो करे। त असां वरी प्रार्थना में भॻवान को इहा प्रार्थना था कयूं पिया त बाबा असांजे हाल ते रहम कर, असांजे हाल ते जेको आहे पंहिंजो सुठो ई कर ऐं असांजी ख़ाली झोली भर। हाणे कंचन आडवाणी तव्हांखे उनजो हिकिड़ो पंहिंजो गीत ॿुधाईंदी। कंचन आडवाणी। जय झूलेलाल। जय झूलेलाल। मां तव्हांजे साम्हूं भॼन पेश करे रही आहियां। महान श्री किशनचंद खत्री जन जो लिखियल आहे। असां जॾहिं नंढपण में स्कूल पढ़ंदा हुआसीं तॾहिं असांखे ही गीत प्रार्थना जे तौर गीत ॻायो वेंदो हुयो ऐं पढ़ायो वेंदो हो। असांजे हाल ते हरदम सरबाजा बाज पंहिंजी कर, असांजे हाल ते हरदम
सबाजा बाज पंहिंजी कर भैलारा भाल पंहिंजे सां असांजो पांदे पालो भर भैलारा भाल पंहिंजे सां असांजो पांदे पालो भर असांजे हालते हरिदम सबाजा बाज पंहिंजी कर भुलियल आयूं त तूं पंहिंजी कला सां राह रोशन कर भुलियल आयूं त तूं पंहिंजी कला सां राह रोशन कर असांजो ही कदम कचिड़ो सही रस्ते ते साई दर असांजो ही कदम कचिड़ो सही रस्ते ते साई दर असांजे हालती हरिदम सबाजा बाज पंहिंजी कर चङाई मदाईअ जी सची साञाए साहिब ॾे चङाई मदाईअ जी सची साञाए साहिब ॾे भलो ऐं बहितर जंहिंमें सदा साल पालूं कर असांजे हालते हरिदम सबाजा बाज पंहिंजी कर सबाजा बाज पंहिंजी कर महिरबानी। हाणे मां माइक दादा जन खे ॾींदसि, प्रोग्राम अॻिते वधाईंदा। धन्यवाद कंचन। दादा जो गीत आहे, कर दुनिया में दिल वॾेरी तू भी रहो मां भी रहा, आण मनविरती में फेरी तू भी रहो मां भी रहा, तंग मजहब में कोन मापूं कौमियत में जाए दे, भाई पी इंसानियत रूहानियत में जाए दे, भाई पी इंसानियत रूहानियत में जाए दे, छड़े दुई जी दीद मेरी तू भी रहो मां भी रहा, आण मनविरती में फेरी तू भी रहो मां भी। हाणे मां जेको आहे किरण परियाणी अनमोल, इहा असांजी युवा कवित्री आहे, इनखे पंहिंजो साहित्यिक पुरस्कार बि मिलियो आहे सिंधी साहित्य अकेडमी जो, मरकज़ी साहित्य अकेडमी जो, ऐं पंहिंजो उनखे मां वेनती कंदुमि त उहा अचे। जय झूलेलाल। महाकवि किशन चंद बेवस जन जी याद में ही कार्यक्रम थी रहियो आहे सिंधी सूरमियुनि तरफ़ खां। असांजी संस्था सिंधी सूरमियूं 2012 में शुरू कई वई। असांजी संस्था सिंधी सूरमियुनि खे ठाहिण में दादा अमरलाल गोपलाणी ऐं दादा चुनीलाल जो मुख्य किरदारु रहियो आहे। असांजी संस्था जा सरपरस्त बि आहिनि। हिन संस्था पारां जेके प्रोग्राम कंदा आहियूं उहे संस्था सां वास्तो रखंदड़, सिंधियत खे वधाइण वारा, ॿारनि खे पंहिंजी ॿोलीअ सां संस्कृतीअ सां जोड़े रखणु। ऐं असां सिंधी सूरमियूं संस्था में हर कंहिंखे मेंबर न ठाहींदा आहियूं, उन्हनि खे मेंबर ठाहींदा आहियूं जिन खे कविता, कहाणी, सिंधियत लाइ जुनून ऐं साहित्य, कला, ड्रामा, कहाणी, ॻाइण वॼाइण ऐं सिंधी समाज लाइ कुझु करणु चाहिनि या कुझु करण जो जज़्बो रखनि थियूं, उन्हनि खे ई मेंबर ठाहींदा आहियूं। असांजी संस्था जो सिंधी सूरमियूं नालो इन्हीअ करे रखियो वियो जो शाह लतीफ़ पंहिंजी शायरीअ में सतन सूरमियुनि जो ज़िक्र कयो आहे। ससई, सुहिणी, सोरठ, मूमल, मारवी, नूरी, रीला
ऐं के नाला सतनि सूरमियुनि जा आहिनि। असां बि सूरमियूं आहियूं। असां उन्हनि जे नक्शे कदम ते हली करे पंहिंजे वतन लाइ, पंहिंजी ॿोलीअ लाइ, पंहिंजे समाज लाइ कुझु करे सघूं। मां तव्हांखे यकीन थी ॾियारियां, असां इन कम खे अॻिते वधाईंदासूं। उमीद त हमेशह वांगुरु तव्हांजो साथ रहंदो। अॼुकल्ह कोरोना बीमारी जित कित ॿुधण में अची रही आहे ऐं तव्हां पंहिंजो ऐं पंहिंजनि जो ख़्यालु रखो, मास्क पाओ, सोशल डिस्टेंसिंग जो पालन कयो, सैनिटाइज़र यूज़ कयो। ऐं हीअ मुंहिंजी कविता बि कोरोना ते लिखियल आहे, जेका मां तव्हांजे अॻियां पेश करे रही आहियां। मौत जो मौसम ऐं नई बीमारी आहे। घरनि में रहो जे ज़िंदगी प्यारी आहे। मौत जो मौसम ऐं नई बीमारी आहे। घरनि में रहो जे ज़िंदगी प्यारी आहे। जान ई नथी छॾे जान वञण ताईं, जान ई नथी छॾे जान वञण ताईं। लॻे थो हवा जी बि नियत कारी आहे। कुदरत जो कहर केॾां आयो, कुदरत जो कहर केॾां आयो। कुदरत बि बदिले वठण जी कई तयारी आहे। घर अॼु सभ खे जेल लॻे थो पियो, घर अॼु सभ खे जेल लॻे थो पियो। इन्हीअ करे परेशान दुनिया सारी आहे। इन्हीअ करे परेशान दुनिया सारी आहे। इंसान त रुकजे, रब खे केरु रोके। इंसान त रुकजे, रब खे केरु रोके। अनमोल मालिक दर तौबा ज़ारी आहे। अनमोल मालिक दर तौबा ज़ारी आहे। ॾिसी रंग दुनिया जा मदहोश मां रहां थी। ॾिसी रंग दुनिया जा मदहोश मां रहां थी। सच कूड़ खे सुञाणे बि, सच कूड़ खे सुञाणे बि बेहोश मां रहां थी। सच कूड़ खे सुञाणे बि बेहोश मां रहां। ॾिसी रंग दुनिया जा बेहोश मां रहां थी। सच कूड़ खे सुञाणे बि मदहोश मां रहां थी। ज़िक्र ज़ुल्म ऐं ज़ालिम जी नज़रुनि खां परे रही। ज़िक्र ज़ुल्म ऐं ज़ालिम जी नज़रुनि खां परे रही। बुरो न सोचो कंहिं लाइ निर्दोष मां रहां थी। समुंड में सोचनि जी सोचींदी मां आहियां। समुंड में सोचनि जी सोचींदी मां आहियां। उॾल आ चांहि में जीअं तोश मां रहां थी। ॾिसी अखियुनि अॻियां न ॾिसी सघां ॾुख कंहिं ग़रीब जा। ॾिसी अखियुनि अॻियां न ॾिसी सघां ॾुख कंहिं ग़रीब जा। निस्वार्थ माण्हूअ लाइ सरफरोश मां रहां थी। निस्वार्थ माण्हूअ लाइ सरफरोश मां रहां थी। भॼे दुनिया थी सच खां, भॼे दुनिया थी सच खां कूड़ अचे न मूंखे। भॼे दुनिया थी सच खां कूड़ अचे न मूंखे। अनमोल इन्हीअ करे ख़ामोश मां रहां थी। अनमोल इन्हीअ करे ख़ामोश मां रहां थी। जय झूलेलाल। हे हुई अनमोल परियाणी। वरी असां हिननि खे ॿीहर ॿुधंदासीं। हाणे मुल्क मिड़ियो ई मंदिर आहे, आगो सभ जे अंदर आहे। आगो माना ईश्वर। मुल्क मिड़ियो ई मंदिर आहे, आगो सभ जे अंदर आहे। हाणे मां अर्ज़ु कंदुमि आनंद घनशाणी सोनी खे, जेको अची पंहिंजो बेवस जो कलाम ॿुधाईंदो। दादा जय झूलेलाल। सभिनि खां पहिरियों मां हिकिड़ो सिंधी गीत थो पेश करणु चाहियां। पोइ जेको तव्हां मूंखे चयो आहे उहो कलाम असां पोइ था आणियूं। हिकिड़ो सिंधी गीत जेको तमामु सुठो लॻंदो तव्हां सभिनी खे, उमेद कयूं था। साईं किशनचंद बेवस जो कलाम। कुदरत वारा सब कन तुंहिंजी सवारा। निर्मल ज्योति नूर नज़ारा सब कन तुंहिंजी सारा। कुदरत वारा कुदरत वारा सब कन तुंहिंजी सारा। कुदरत वारा
कोटा कोट बणाए धरतियूं सहसी सिज चंड तारा कतियूं जिन जो अंत न पारवा कुदरत वारा अजब बणाए बिजलियूं बादल बरस बरस कन थादल बूंदियूं माजर कन वस कारा कुदरत वारा निर्मल ज्योति नूर नजारा सब कन तुंहिंजी साराह कुदरत वारा कुदरत वारा सब कन तुंहिंजी साराह कुदरत वारा जॾहिं वणनि ते वाउ अचे थो पन पन मां पर लाउ अचे थो छनननि जा छिमकारा कुदरत वारा गुलनि अंदरि सरहाण भरी थो मोतियुनि सां महराण भरी थो पीला लाल त कारा कुदरत वारा निर्मल ज्योति नूर नजारा सब कन तुंहिंजी साराह कुदरत वारा कुदरत वारा सब कन तुंहिंजी साराह कुदरत वारा चुहिं बचतुन ऐं चीहन खोली बुलबुल कोयल बोली बोली मोर नचन था न्यारा कुदरत वारा मालिक कुदरत मंझ समायो बेरंगी ही रंग रचायो चेतन जा चमकारा कुदरत वारा निर्मल ज्योति नूर नजारा सब कन तुंहिंजी साराह कुदरत वारा कुदरत वारा सब कन तुंहिंजी साराह कुदरत वारा साह अंदर जो साह खजे तो बेवस साईं नाद वजे तो नौबत नीय नजारा कुदरत वारा मुल्क मेरियो ई मंदर आहे आगो सब जे अंदर आहे देहन मंझ द्वारा कुदरत वारा निर्मल ज्योति नूर नजारा सब कन तुंहिंजी सारा कुदरत वारा कुदरत वारा सब कन तुंहिंजी सारा कुदरत वारा निर्मल ज्योति नूर नजारा सब कन तुंहिंजी सारा कुदरत वारा कुदरत वारा सब कन तुंहिंजी सारा कुदरत वारा कुदरत वारा हे हुयो आनंद सोनी जंहिं बेवस जो कलाम ॿुधायो साईं बेवस ग़रीबनि जे लाइ काफ़ी कुझु पंहिंजी शाइरी कई आहे उनमें ग़रीबनि जी झोपड़ी त हिकिड़ी ख़ासि आहे त सरमादारनि खे जेको आहे बेवस छा थो चए बेवस साहब चवनि था आसूदगी में तुंहिंजी आसूदगी में तुंहिंजी मुंहिंजो बि आहे वाटो माना फ़ाइदो मुंहिंजे सुञे रहण में तोखे बि आहे घाटो जेकॾहिं ग़रीब सुञो रहंदो त सरमाएदार खे बि जेको आहे पंहिंजो नुक़सानु पहुचंदो छो जो हिकु ॿिए गाॾी जा फीता आहिनि जेको आहे हिते सरमाएदार अहिड़ा आहिनि
जंहिंजी बिल्डिंग जो 45 लख रुपयो मतिलबु बिजली जो बिल सिर्फ़ु ईंदो आहे, ऐं के माण्हू त गॾु झोपड़ियुनि में रहनि था पिया, त उनजे लाइ पंहिंजो इहो वरी बेवस चवनि था, नक़दी ख़ुशी जो ख़र्चे, नक़दी ख़ुशी जो ख़र्चे, गम ॿिए जो थो ख़रीदे, गम ॿिए जो थो ख़रीदे, हमदर्द जो दुनिया में न्यारो नमून आहे। माना जेको पंहिंजे कैश ॾेई करे, पंहिंजी ख़ुशी ॾेई करे ॿियनि जो गम ख़रीद थो करे पियो, त उन जहिड़ो कोई हमदर्द दुनिया में को थी नथो सघे पियो। तंहिंखां अलावा हिकिड़ो शेर आहे, जो पर पघर ते पंहिंजो लहू थो लाल हारे, जो पर पघर ते पंहिंजो लहू थो लाल हारे, जोधो जवान अहिड़ो जीअरो अजून आहे। हाणे मां तारीख़ कंदुमि पंहिंजो भारती खटवाणी, त उहो ग़रीबनि जी झोपड़ी जेका आहे उहो पंहिंजो जेको मशहूरु शइ पंहिंजो आहे गीत, उहो ॿुधाए। भारती खटवाणी। जय झूलेलाल। मां शुक्रगुज़ार आहियां दादा जन जी, जिन अहिड़े महान कवि जे बारे में विस्तार सां असांखे ॼाण ॾिनी। महान कवि श्री किशनचंद तीरथदास खत्री बेवस, जिनजी हिकु बहितरीन कविता लिखियल आहे ग़रीबनि जी झूपड़ी, उहा मां तव्हांजे साम्हूं पेश कंदसि। झूपड़ी माना हिकु कचो घर, कखनि जो, मुश्किलातुनि भरियो घर। पर हिन कविअ जंहिं नमूने हिन जो विस्तार सां बयान कयो आहे, सचमुच क़ाबिले बयान आहे। वॾियूं वॾियूं माड़ियूं या बंगला हुजनि, उन जे सुख सुविधाउनि खे बि ॼण मात ॾेई छॾी अथनि। जा आए जाए दाद न विरसे वबाल खां, जा आए जाए दाद न विरसे वबाल खां, ईंदी न ज़ेर बाल जा गिरवीअ जे ख़्याल खां। ऊनो न जंहिंखे आए को जोखे जंजाल खां, ऊनो न जंहिंखे आए को जोखे जंजाल खां, हल्की रहे जा हियांव ते सवली संभाल खां। जंहिंमें गुरूर ज़र न सरासर घड़ी, जंहिंमें गुरूर ज़र न सरासर घड़ी, अला झुरेम शाल ग़रीबनि जी झूपड़ी। जाऊं वञे थी चीज ई नाजुक नफ़ीस खां, जाऊं वञे थी चीज ई नाजुक नफ़ीस खां, आजी रहे जा ऊच गुजारे जे रीस खां। आजी रहे जा ऊच गुजारे जे रीस खां, पिणती रहे पनाह में, पिणती रहे पनाह में हासिद हरीस खां, धारे न ख़ासि खोप को, धारे न ख़ासि खोप को खूनी खबीस खां। बेकुर्फ ऐं कड़े रहे सोगी संदूकड़ी, बेकुर्फ ऐं कड़े रहे सोगी संदूकड़ी, अला झुरे मशाल ग़रीबनि जी झूपड़ी। छागे छिनो अॼाऊं ई लामुन लखनि मंझां, छागे छिनो अॼाऊं ई लामुन लखनि मंझां, सादो अजो सिटियाऊं प्राणनि पखनि मंझां। काढो कढियाऊं कर बजे काननि कखनि मंझां, काढो कढियाऊं कर बजे काननि कखनि मंझां, पोरियो पुठियाऊं पाण ऐं सर्तिन सखिन मंझां। मुक्ति मदद ते आया, मुक्ति मदद ते आया, मनी मुड़स थी मिड़ी, अला झुरेम शाल ग़रीबनि जी झूपड़ी। जंहिंते न नक्श साज के को नाज़ थो रहे, जंहिंते न नक्श साज के को नाज़ थो रहे, राजो डखन जंहिंते को लोहार थो वहे। चूने पत्थर या सिर जो न सिर बार जा सहे, चूने पत्थर या सिर जो न सिर बार जा सहे, मैसूल जाए गाल जे हेठा न जा गहे। मसवार जे महार जी आए जा पिड़ी, आए जा आए न जा पिड़ी, मसवार जे महार जी आहे न जा पिड़ी,
अला झुरे मशाल ग़रीबनि जी झूपड़ी। सिज चंड वाज थो विझे जंहिंजी विथुन मजां, सिज चंड वाज थो विझे जंहिंजी विथुन मजां, तिरकियो अचनि था तिरविरा, तिरकियो अचनि था तिरविरा, तारनि कतन मंझां, गुणका कंदे भॼे हवा जंहिंजी भितन मंझां, गुणका कंदे भॼे हवा जंहिंजी भितन मंझां, छिणकार मींहुं थो करे जंहिंजी छितन मंझां, छिणकार मींहुं थो करे जंहिंजी छितन मंझां, कुदरत संधे कमाल, कुदरत संधे कमाल, सेहत लाइ सूखड़ी, अला झुरे मिसाल ग़रीबनि जी झूपड़ी। जंहिंमें मज़ो मचे तो मिठे ढोढे जवार ते, जंहिंमें मज़ो मचे तो मिठे ढोढे जवार ते, सादो गुजर विझे न तबीबन तवार ते, ओरियो विझे तो वाद वॾेरीअ जमार ते, ओरियो विझे तो वाद वॾेरीअ जमार ते, ग़ालिब पवे न हिर्स ख़ुशीअ जे खुमार ते, ग़ालिब पवे न हिर्स ख़ुशीअ जे खुमार ते, बेवस जिते जलाए न चिंता जी चूचड़ी, बेवस जिते जलाए न चिंता जी चूचड़ी, अला झुरे मिसाल ग़रीबनि जी झूपड़ी, अला झुरे मिसाल ग़रीबनि जी झूपड़ी। महिरबानी। हाणे मां दादा जन खे चवंदसि त प्रोग्राम अॻिते वधाइनि। संगीता केसवाणी अची वई आहे मुंहिंजे ख़्याल में, त संगीता केसवाणी अचे पंहिंजी कविता ॿुधाए। किशनचंद बेवस जो शेर आहे, सीर मंझां संसार समुंड जे, जग जा तारण हार गुरु, बाज कर जीवत जो बेड़ो पार कंदे जग तार गुरु। हे गुरु नानक साहिब लाइ जेको आहे पंहिंजो बेवस लिखियो आहे, त असां पंहिंजो झूलेलाल खे बि चवंदा आहियूं भई असांजो बेड़ो पार लॻा। त हाणे मां दृष्टि जेका आहे राजाणी खे वेनिती कंदुमि त उहा अचे ऐं पंहिंजो हिकिड़ो गीत ॿुधाए। मुंहिंजी ॿेड़ी अथई विच सीर ते, मुंहिंजी ॿेड़ी अथई विच सीर ते, पलो पायां थी मां जिंद पीर ते, बासियूं बासियां थी मां जिंद पीर ते, मुंहिंजी ॿेड़ी अथई विच सीर ते, मुंहिंजी ॿेड़ी अथई विच सीर ते, पलो पायां थी मां जिंद पीर ते, अखो पायां थी मां जिंद पीर ते, ज्योतिन वारा लाल डेरा, ज्योतिन वारा लाल डेरा, केई अचनि था तो दर फेरा, केई अचनि था तो दर फेरा, तुंहिंजी मेहर अमीर फ़कीर ते, तुंहिंजी मेहर अमीर फ़कीर ते, पल पायां थी मां जिंद पीर ते, बासियूं बासियां थी मां जिंद पीर ते, मुंहिंजी ॿेड़ी अथई विच सीर ते, मुंहिंजी ॿेड़ी अथई विच सीर ते, पलो पायां थी मां जिंद पीर ते, बासियूं बासियां थी मां जिंद पीर ते, मां तुंहिंजी बानी तूं मुंहिंजो साईं, मां तुंहिंजी बानी तूं मुंहिंजो साईं, बेवाहन जो वसीलो तूं आहीं, बेवाहन जो वसीलो तूं आहीं, मां त जियां थी तुंहिंजे उकीर ते, मां त जियां थी तुंहिंजे उकीर ते, पलो पायां थी मां जिंद पीर ते, बासियूं बासियां थी मां जिंद पीर ते, अखो पायां थी मां जिंद पीर ते, मुंहिंजी ॿेड़ी अथई विच सीर ते, मुंहिंजी
बेड़ी अथई विच सीर ते फल पाया थी मां जिंद पीर ते। किशन चंद बेवस जो हिकिड़ो तव्हांखे शेर ॿुधायां थो। हो त हृदय में विञायुम, हो त हृदय में विञायुम, थियो अबस ॿार ॻोल्हण, थियो अबस ॿार ॻोल्हण। दिल छॾे दिलदार लाइ, दिल छॾे दिलदार लाइ पयो मुफ़्त ॻोल्हा में ॻहण। हाणे सॾु कंदुमि कमला राजाणी खे, जेका सिंधी सुरमियुनि जी जनरल सेक्रेटरी बि आहे। उहा पंहिंजो कमला ऐं जो तखलुस आहे कमली, कमला राजाणी कमली, इहो पंहिंजो लिखियल गीत जेको आहे ॿुधाईंदी कमला राजाणी। धन्यवाद दादा। महाकवि किशन चंद खत्री बेवस जी 73वीं वरसी असीं मनाए रहिया आहियूं। मां पंहिंजो लिखियल कविता हिकु तव्हांजे अॻियां प्रस्तुत करे रही आहियां। दिल जो दर खोले दिलबर जो दीदार त कर, दिल जो दर खोले दिलबर जो दीदार त कर, कॾहिं तूं बि मूंसां मोहब्बत जो इज़हार त कर, कॾहिं तूं बि मूंसां मोहब्बत जो इज़हार त कर। मां तुंहिंजी आहियां ऐं तूं मुंहिंजो आहीं, मां तुंहिंजी आहियां ऐं तूं मुंहिंजो आहीं, कॾहिं तूं बि मिठड़ा मुंहिंजो एतबार त कर, कॾहिं तूं बि मिठड़ा मुंहिंजो एतबार त कर। मुंहिंजी दिल थी धड़के फ़क़ति तुंहिंजे लाइ, मुंहिंजी दिल थी धड़के फ़क़ति तुंहिंजे लाइ, कॾहिं तूं बि दिलो जान सां इक़रार त कर, कॾहिं तूं बि दिलो जान सां इक़रार त कर। हो ॾिठो हिकु दिलकश ख्वाब कॾहिं मूं बि, हो ॾिठो हिकु दिलकश ख्वाब कॾहिं मूं बि, कॾहिं तूं बि सिक सां मुंहिंजो इंतज़ार त कर, कॾहिं तूं बि सिक सां मुंहिंजो इंतज़ार त कर। तुंहिंजो हुई नूरानी मुखड़ो ॾिसी करे, तुंहिंजो ही नूरानी मुखड़ो ॾिसी करे कमली चवे थी सुहिणा, कॾहिं तूं बि मूंसां प्यार त कर, कमली चवे थी सुहिणा, कॾहिं तूं बि मूंसां प्यार त कर। जय झूलेलाल। हाणे मां काजल वीरवाणी खे सॾु कंदुमि, उहा अचे। जेसिताईं उहा पहुचे तेसिताईं बेवस साईं जी हिकिड़ी कविता, ख़ासि खतूरी भाया वतन जी वारी, मिठी मिठड़ी देश जी मुस्कान मोचारी, मिठी मिठड़ी देश जी मुस्कान मोचारी, पंहिंजे दिल पर देश जी पणी पिण प्यारी, गाह बि गुलज़ारी ऐं बुठ खे बि बाग़ीचो भाया। बुठ जेका बरपट आहे उन खे बि बाग़ीचो थो सम्झे, पंहिंजे देश जी जेका आहे मिठी पंहिंजूं बरपटनि खे जेको आहे। त हाणे ए काजल जेका आहे इहा फाइनल ईयर इंजीनियरिंग जी स्टूडेंट आहे ऐं असांजे सिंधी सुरमी जी नंढे में नंढी जेका आहे यंगेस्ट मेंबर आहे ऐं शाइरी जो बि शौक़ु आहे। हे ड्रामा आर्टिस्ट बि आहे। ड्रामो जेको असां सिंधु नाटक परिषद जी तरफ़ां 2 बैनर ड्रामो कयोसीं, उन में इन जो हीरोइन जो पार्ट आहे, तमामु सुठो जेको आहे इन पार्ट कयो आहे। ऐं हाणे मां उन खे पंहिंजो वेनती कंदुमि त उहो पंहिंजी लिखियल कविता जेको आहे ॿुधाए थी कॉलेज जे ॾींहंनि जी ॿियो जेको आहे। महिरबानी तव्हां शुरू कयो जेको आहे कविता। जय झूलेलाल सभिनीनि खे। मां हाणे हिकु कविता लिखी आहे मुंहिंजी न कॉलेज लाइफ सां रिलेटेड। हुनजो टाइटल आहे हिकु आख़िरी दफ़ो आहे, त मां पेश थी कयां। हे किताबनि जो ढेर, हे नोट्स जी रद्दी, सामनो हिननि सां मुंहिंजो हिकु आख़िरी दफ़ो आहे। अलाए केतिरे माण्हुनि सां मिलण मुंहिंजो हिकु आख़िरी दफ़ो आहे। केतिरो ई प्यार, केतिरो ई गुस्सो, वॾी खां वॾी गारियूं ऐं नंढियुनि खां नंढियूं ॻाल्हियूं चवण जे लाइ हे मौक़ो हिकु आख़िरी दफ़ो आहे। हर सेमेस्टर में सोचींदा हुआसीं कि पोइ ध्यानु लॻाए करे पढ़ंदासीं। सोचींदे सोचींदे वक़्तु गुज़री वियो ऐं हाणे हे परीक्षायूं हिकु आख़िरी दफ़ो आहे। केतिरी ॻाल्हियूं अधूरी रहिजी वयूं, अलाए केतिरी पूरी थी वयूं। दोस्तनि जी हे ॻाल्हियूं हिकु आख़िरी दफ़ो आहे। हो जनम ॾींहं ऐं पार्टियूं, हो प्यार जी ॻाल्हियूं,
कॉलेज जी हे राति हिकु आख़िरी दफ़ो आ। गॾु वेही करे कैंटीन में चांहि जूं चुस्कियूं, यारनि सां गॾु मस्तियूं, हिननि यादनि खे ठाराइण जो वक़्तु हिकु आख़िरी दफ़ो आ। हाणे हे दास्तां बि ख़तम थी, बीटेक जो हे जश्न बि ख़तम थियो। मुंहिंजो ही सेमिस्टर हिकु आख़िरी दफ़ो आ। मुंहिंजो हीअ सेमिस्टर हिकु आख़िरी दफ़ो आ। जय झूलेलाल। धन्यवाद धन्यवाद काजल, तमामु सुठो। ड्रामनि में पार्ट खणे थी त हाणे तूं शाइरी में बि इंट्रस्ट वठि ऐं सुठी शाइरा साबित कर ऐं अॻिते हली जीअं तोखे जेको युवा साहित्यिक पुरस्कार तोखे मिले, जेको आहे 35 सालनि खां अॻु में अगरि तुंहिंजो को किताबु सुठो अची वियो शाइरी जो त तोखे इनाम मिली सघंदो आहे। हाणे मां सॾु कंदुमि आनंद घनशाणी सोनी खे, जी दादा, जेको पंहिंजो कलाम ॿुधाईंदो पंहिंजो बेवस जो। दादा सिंधी गीत थे विच में उहो ईंदो पहिरियों, जेको आहे इहो जेको आहे पंहिंजो असांजे हाल ते जी। उन खां अॻु में मां बेवस साईं जी हिकिड़ी कविता ॿुधाईंदुमि। सख़्त विल बरसात में कंहिं राति सवड़िन मां उथी, सख़्त विल बरसात में कंहिं राति सवड़िन मां उथी, ॾिस त ॿाहिरि बेअजन लाइ वैल छा थो वहे। त बेअजन लाइ, ग़रीबनि लाइ, जिन खे पंहिंजो अझो कोन्हे, उन्हनि लाइ छा वैल थो वहे। कॾहिं कॾहिं जेको आहे इहो बि कयूं। घणा माण्हू वेंदा आहिनि, राति जो निकिरंदा आहिनि, कंहिंखे कंबल बांटंदा आहिनि, कंहिंखे रोटी ॾींदा आहिनि, कंहिंखे फ्रूट ॾींदा आहिनि। अहिड़ा बि साईं जा पिया आहिनि जेको आहे। त हाणे आनंद सोनी पायो, तव्हां गीत शुरू कयो पंहिंजो। जी दादा। साईं बेवस जो गीत। जी दादा। असांजे हालते हरदम सबाझा बाझ पंहिंजी कर। असांजे हालते हरदम सबाझा बाझ पंहिंजी कर। भलारा भाल पंहिंजे सां असांजो पांद पालो भर। असांजे हालते हरदम सबाझा बाझ पंहिंजी कर। ओ झूलण तार भुलियल आयूं त तूं पंहिंजी कला सां राह रोशन कर। भुलियल आयूं त तूं पंहिंजी कला सां राह रोशन कर। कला सां राह रोशन कर। असांजो ही कदम कचड़ो, असांजो ही कदम कचड़ो, सैं रस्ते ते साईं धर। भलारा भाल पंहिंजे सां असांजो बांध पालो भर। असांजे हालते हरदम सबाझा बाझ पंहिंजी कर। ओ झूलण तार कचीअ ऐं मंदाईअ जी
सची साना साहिब ॾे चङाई ऐं मंदाई जी सची साना साहिब ॾे सची साना साहिब ॾे भलो ऐं बहितर जंहिंमें भलो ऐं बहितर जंहिंमें सदा सां शाल पारियूं कर भलारा बाल पंहिंजे सां असांजो पांद पालो भर असांजे हाल ते हरदम सबाझा बाझ पंहिंजी कर ओ झूलण तार पढ़ूं जे की धरियूं दिल ते अमल के इल्म सां शामिल पढ़ूं जे की धरियूं दिल ते अमल के इल्म सां शामिल अमल के इल्म सां शामिल नए सिर चाव पैदा थिए नए सिर चाव पैदा थे फज़ीलत ऐं अदब ख़ातिर भलारा भाल पंहिंजे सां असांजो पांड पालो हर तलांजे हाल ते हरदम सबाझा बाझ पंहिंजी कर ओ झूलण तार कच्ची अखां कर असर पैदा असां में खैर ख़वाई जो कच्ची अखां कर असर पैदा असां में खैर ख़वाई जो असां में खैर ख़वाई जो दुनिया में ख़ल्क़ ख़िदमत खां दुनिया में ख़ल्क़ ख़िदमत खां निभायूं बंदगी बहतर भलारा भाल पंहिंजे सां असांजो पांद पालो भर असांजे हाल ते हरदम सबाझा बाझ पंहिंजी कर ओ झूलण तार खपे जे की गुरु तोखा दातार में खे नींदड़ खपे जे की गुरु तोखा दातार में खे नींदड़ दाता बेखे नींदड़ सदा भरपूर भंडारी सदा भरपूर भंडारी दाता दाद गिरदावर भलारा भाल पंहिंजे सां
असांजो पांद पालो भर असांजे हालते हरदम सबाझा बाझ पंहिंजी कर ओ झूलण तार। धन्यवाद। हाणे माइक मां दादा चुनीलाल वाधवानी जी खे सौंपां थो पियो। धन्यवाद। 23 सेप्टेम्बर 1947 ते जॾहिं साईं किशन चंद बेवस गुज़ारे विया लाड़काणे में, त घणनि ई शाइरनि विद्वाननि उन खे जेको आहे श्रद्धांजलि ॾिनी। उन में परसराम ज़िया बि हो। परसराम ज़िया चए थो, शहर माखी खां मिठो पैदा करे वेंदो रहियो। शहर माखी खां मिठो पैदा करे वेंदो रहियो। ऐं ज़िया हर हिकु सुखनि में रस भरे वेंदो रहियो। ऐं ॿियो असांजो जेको अहमदाबाद जो जेको तमामु मशहूरु शाइर हुयो अर्जन हासिद, जेको हाणे कुझु 2-3 महीना अॻु में गुज़ारे वियो, उस्ताद शाइर हुयो। उन टाइम ते छा लिखियो? तो प्यारियो शहर जो हासिद खे जाम, तो प्यारियो शहर जो हासिद खे जाम, शहर जा सरताज आ तोखे सलाम, शहर जा सरताज आ तोखे सलाम। हाणे मां सॾु कंदुमि शिल्पा डबलानी खे, त उहो तव्हांखे बसंत कुमार त्यागी जो जेको आहे हिकिड़ो पंहिंजो गीत ॿुधाईंदी। छो जो बसंत कुमार त्यागी बि साईं किशन चंद बेवस खे फॉलो करे जेको आहे उन जी प्रेरणा सां पंहिंजो शाइरी कंदो हुयो। शिल्पा डबलानी। जय झूलेलाल। अॼु धीअरनि जो बि दिवस आहे, डॉटर्स डे आहे। इन करे अॼु मां सभिनि दुनिया जी सभिनि प्यारी धीअरनि खे ढेर सारो प्यार और आशीर्वाद ॾियण थी चाहियां। एंड टाइम ते मां कुछ चेंज करे रखियो आहे कि मां बसंत कुमार जी त्यागी जी महिनत वारी छॾे करे ॿी थी ॿुधावां धीअरनि जे मथां। तव्हां ॿुधो। नाजुक सो दिल रखदियूं आहिनि धीअरा, नाजुक सो दिल रखदियूं आहिनि धीअरा, मासूम सी हूंदियूं आहिनि धीअरा, ॻाल्हि ॻाल्हि ते रोईंदियूं आहिनि, नादान सी हूंदियूं आहिनि धीअरा, आहिनि रहमत सां भरपूर, भॻवान जी नेमत हूंदियूं आहिनि धीअरा, घर बि महकी उठंदो आहे जॾहिं मुस्कुराईंदियूं आहिनि धीअरा, थी वेंदो आहे हिकु अजीब सो खालीपन जॾहिं घर छॾे हली वेंदियूं आहिनि धीअरा, घर लॻंदो आहे सूनो सूनो केतिरो रुआए वेंदियूं आहिनि हे धीअरा, बाबुल जी प्यारी हूंदियूं आहिनि धीअरा, ससुराल जी बि लाडली हूंदियूं आहिनि हे धीअरा। हे असां न चईंदा आहियूं, हे त भॻवान चईंदो आहे कि जॾहिं मां ख़ुशि थींदो आहियां तॾहिं जनम वठदियूं आहिनि हे धीअरा। लाल गुलाब केतिरा बि लॻाए वठो तव्हां घर में, पर खुशबू त ईंदी आहे सिर्फ़ु धीअरनि सां। जय झूलेलाल। त्यागी जो बि ॿुधा। बसंत कुमार त्यागी जी पोयम थी ॿुधावां मां तव्हांखे, गीत हिकिड़ो। बसंत कुमार त्यागी जी इहो गीत मां तव्हांखे ॿुधावां थी। मेहनत कर मेहनत इंसान, मेहनत जी महिमा महान, जिन मेहनत के मन सां चाहियो तिन पंहिंजो जीवन ना ठाहियो, जग में पायन से ईमान, मेहनत कर मेहनत इंसान, हरिया भरिया ही खेत प्यारा, मोटर गाड़ियूं महल ही सारा, मेहनत जो आहिन वरदान, मेहनत कर मेहनत इंसान, बिन मेहनत जे वाह न काई, मेहनत सां थिए उम्र सजाई, उठ कर मेहनत रख ईमान, मेहनत कर मेहनत इंसान, मेहनत जो फल मिठो अबारो, मेहनत कश माण्हू सोबारो, वया चई आहिनि विद्वान, मेहनत कर मेहनत इंसान, मेहनत कर मेहनत इंसान, मेहनत जी महिमा आ महान। जय झूलेलाल। हाणे मां डैडी खे चईंदमि कार्यवाही खे अॻिते वधाईंदा, प्रोग्राम खे अॻिते वधाईंदा। भई अॼु जेके बि असांजा पार्टिसिपेंट्स आहिनि ऐं जेके बि इहे प्रोग्राम ॾिसी रहिया आहिनि, सबके डॉटर्स डे जूं लख लख वाधायूं। हैप्पी डॉटर्स डे।
हाणे मां सॾु कंदुमि नीलम तोलाणी खे, जेसिताईं उहा अचे तेसिताईं मां ॾिसो जेको दादा किशन चंद बेवस हो उहो औरतुनि जी आज़ादी जो महिला सशक्तिकरण जो तमामु वॾो जेको सपोर्टर हुयो। उहो चाहींदो हो त महिला जेका इंडिपेंडेंट रहे, घोट जी मोहताज न हुजे, उनजे पेरनि जी जुती न हुजे, घोट उनखे पंहिंजे पेरनि जी जुती न सम्झे, त उनजे लाइ उन पंहिंजो औरत लाइ कुझु पंहिंजो शाइरी कई आहे। त पोइ हिकिड़ो शेर पेश थो कयां नारी जे लाइ। नारी कविता में जंहिंमें ॿारण ऐं ॿरण जोग थो बारूद रहे, जंहिंमें ॿारण ऐं ॿरण जोग थो बारूद रहे। नारी जेका आहे ॿारे बि सघंदी आहे ऐं ॿरी बि सघंदी आहे। जंहिंमें ॿारण ऐं ॿरण जोग थो बारूद रहे, आहे उन लाइ उहा जाइ जा महदूद रहे। ये नारी वारो जेको उनजो गीत आहे उन मां खयल आहे। ऐं ॿियो वरी छा थो चए, ज़ैफ़ां औरत खे चए थो, ज़ैफ़ां पूरे अगरि ज़ोर ते, ज़ैफ़ां पूरे अगरि ज़ोर ते पंहिंजे तूं अची, ज़ैफ़ां पूरे अगरि ज़ोर ते तूं अची, क़ौम में हूंद किथे मर्द न मरदूद रहे। को मरदूद, को चंडरो, कोई जेको नालायक मर्द न रहंदो अगरि तूं पंहिंजी ते अचे। छो जो जेसिताईं लेडी जेका आहे उहा फाइनेंशियली इंडिपेंडेंट न थींदी तेसिताईं उनजो ओतिरो क़दुरु न थींदो आहे। हर जॻह इहा कोन्हे लागू, कई जॻहियुनि ते इहा शइ थींदी आहे। ऐं हाणे असां जेका नीलम तोलाणी आहे उहा असांजी महिला शक्तिकरण, इहा हिंदी ऐं सिंधी ॿिन्ही में शाइरी कंदी आहे। हिंदी में शाइरी में त इंदौर में नालो कमायो आहे ऐं बोल्ड लेडी आहे, डैशिंग लेडी। ऐं पंहिंजो महिला शक्तिकरण ते बि हिनजी काफ़ी जेका आहे शाइरी कयल आहे। मां उन खे वेनिती कंदुमि त उहो पंहिंजी कविता पेश करे। जय झूलेलाल तव्हां सभिनि खे। अॼु दादा बेवस जी बरसी ते मां तव्हां सभिनि खे पंहिंजो लिखल हिकु श्रृंगार गीत ॿुधाइण चाहियां थी पई। ॿुधजो। अमावस जी कारी रात इज़ा प्रभात ईंदी, असांजी सभु मुश्किलनि खे नेट त मात ईंदी। अमावस जी कारी रात इज़ा प्रभात ईंदी, असांजी सभु मुश्किलनि खे नेट त मात ईंदी। अमावस जी कारी रात चवी तूं त सिज खे बि चंद्र चनी छॾाम, चवी तूं त सिज खे बि चंद्रमनी छॾाम, सॾे तूं जो सिक सां त समंदर रपी छॾियाम, फिरे तो नीर ककरनि मां महकिया गुल बागनि में, करायन याद कुॾियासी असां दुनिया जे आंगन में। यकिया मोटी तूं ई ने ये दुनिया गुनगुनाईंदी, असांजी सभु मुश्किलनि खे नेट त मात ईंदी। अमावस जी कारी रात तड़पे ती रात कारी सितारा जगमगायन था, गुजरन था या विरह जा पल ये तारा मुस्कुरायन था, पुकारे पई प्रिया तुंहिंजी निभायो प्रीत ता पंहिंजी,
कसौटी प्रेम जी पत्थर सजन कुन धन कयो अची हलूं छे साण साण त हवा पई लात लवदी असांजी सब मुश्किलन खे नेठ त मात ईंदी अमावस जी अकारीरा इज़ा प्रभात ईंदी असांजी सब मुश्किलन खे नेठ त मात ईंदी अमावस जी अकारीरा। महिरबानी। हाणे मां अॻियां जी कारवाई लाइ दादा चुनीलाल खे वापसि माइक मोटाईंदुमि। ॾाढो सुठो, महिरबानी। ॾाढो सुठो, धन्यवाद। दादा बेवस जेको सिंधी ॿोली जो आशिक़ हुयो, सिंधी ॿोली जा उनजा काफ़ी किताबनि जेको आहे बेवस गीतांजलि, सामुंडी सिपूं, गुरु नानक जीवन कविता, ऐं उनखां अलावा जेको आहे पंहिंजो मौजी गीत, शीरी शहर, इंडलठ, शहर बेवस, ऐं उनखां अलावा सॾु पड़ाॾो साॻियो। ऐं हिकिड़ो पंहिंजो मोहम्मद शाह बुखारी हुयो लाड़काणे जो शाइर, जेको उनजो उनसां साथी हुयो, उन कुलियात बेवस, बेवस जो कलाम काफ़ी गॾु करे उहो बि छपायो हुयो जेको आहे। हाणे छा थो चए साईं बेवस, कीअं विसारे को अदियूं, कीअं विसारे को अदियूं, बाजन भोरी ॿोली, बाजन भरी ॿोली अला, कीअं विसारे को अदियूं, बाजन भरी ॿोली अला, माउ जंहिंसां ॾिनी लालन भरी लोली अदा, माउ जंहिंसां ॾिनी लालन भरी लोली अदा। हाणे मां पंहिंजो आनंद घनश्याणी सोनी खे चवंदुमि त सिंधी ॿोली जो हिकिड़ो पंहिंजो कलाम ॿुधाए। आनंद सोनी। सागी बोल सागी बोली पंहिंजी आहे साॻियो नारो, हिक ॿिए खां पुछो करियूं था किनारो। सागी बोली पंहिंजी आहे साॻियो नारो, हाँ साॻियो नारो, हिक ॿिए खां पुछो करियूं था किनारो, करियूं था किनारो। साॻी बोली पंहिंजी आहे साॻियो नारो, हाँ साॻियो नारो, हिक ॿिए खां पुछो करियूं था किनारो, करियूं था किनारो। रखवाल थियूं सभु पंहिंजी ॿोलीअ जा, पंहिंजी ॿोलीअ जा, हिक ॿिए जो बणिजी असां पाण सहारो, असां पाण सहारो। सागी बोली
सब ठा बोलियूं सब ठा बोलियूं साॻी ॿोली सब ठा बोलियूं सब ठा बोलियूं कोई भला छो टोलियूं 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 अचो त अहिड़ो रस्तो ॻोल्हियूं अचो त अहिड़ो रस्तो ॻोल्हियूं जंहिंसां थी पवे सिंधी सगारो रखवाल थियूं सभु पंहिंजी ॿोलीअ जा पंहिंजी ॿोलीअ जा हिक ॿिए जो बणिजी पाण सहारो असां पाण सहारो साॻी ॿोली पंहिंजी आहे साॻियो नारो साॻियो नारो हिक ॿिए खां पोचो करियूं था किनारो करियूं था किनारो निंद्र निंडोरी अम्मा जागो सब हाँ जागो सब निंद्र निंडोरी अम्मा जागो सब हाँ जागो सब माऊ जी लोली लाए जागो सब हाँ जागो सब नई सिंध लाहे जागो सब नई सिंध लाहे जागो सब जागो बिना तो नाहे चारो रखवाल थियूं सब पंहिंजी ॿोलीअ जा पंहिंजी ॿोलीअ जा हिक ॿिए जो बणिजी पाण सहारो असां पाण सहारो साॻी ॿोली पंहिंजी आहे साॻियो नारो साॻियो नारो हिक ॿिए खां पोचो करियूं था किनारो करियूं था किनारो साॻी ॿोली पंहिंजी आहे साॻियो नारो साॻियो नारो हिक ॿिए खां पोचो करियूं था किनारो करियूं था किनारो लिपीअ करे न भाङो थींदो भाङो थींदो लिपीअ करे न भाङो थींदो भाङो थींदो माउ जो कीअं विरहाङो थींदो विरहाङो थींदो सो पाण ई भाङो भाङो थींदो सो पाण ई भाङो भाङो थींदो जे अहिड़ी सोच रखंदो यारो रखवाल थियूं सभु पंहिंजी ॿोलीअ जा पंहिंजी ॿोलीअ जा हिक ॿिए जो बणिजी असां पाण सहारो असां पाण सहारो साॻी ॿोली पंहिंजी आहे साॻियो नारो साॻियो नारो हिक ॿिए खां पोचो करियूं था किनारो करियूं था किनारो हे मूं साॻियो दे शुभ साॻियो दे शुभ साॻियो हे मूं साॻियो दे शुभ साॻियो दे शुभ साॻियो सिंधु प्रदेश जो सपनो साॻियो सपनो साॻियो सोरठ साॻी दियाचू साॻियो सोरठ साॻी
याचू साॻियो वॼायो बीजल जो कंधु कटारो रखवाल थियूं सभु पंहिंजी ॿोलीअ जा पंहिंजी ॿोलीअ जा हिक ॿिए जो बणिजी पाण सहारो असां पाण सहारो साॻी ॿोली पंहिंजी आहे साॻियो नारो साॻियो नारो हिक ॿिए खां पोछो करियूं था किनारो साॻीअ जो संदेश बि साॻियो पार पुॼाईंदो झूलण प्यारो झूलण प्यारो ओ मुंहिंजो झूलण प्यारो पल्ले वारो न्यारो ओ मुंहिंजो झूलण प्यारो ज्योति वारो न्यारो ओ मुंहिंजो झूलण प्यारो ज्योति वारो न्यारो ओ मुंहिंजो झूलण प्यारो ज्योति वारो न्यारो। जय झूलेलाल। हाणे माइक दादा चुनीलाल जी खे। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। साईं किशनचंद बेवस जॾहिं 23 सेप्टेम्बर 1947 ते लाड़काणे में गुज़ारे विया त काफ़ी विद्वाननि शाइरनि जेको आहे पंहिंजा राया ॾिना ऐं पंहिंजो जेको श्रद्धांजलि ॾिनी। उन मां हिकिड़ो अलामा दाऊद पोटरो जेको वॾे में वॾो जेको आलिम आहे उतां जो, जंहिं पंहिंजो शाह जो रसालो बि पंहिंजो नए सिर लिखियो आहे, उहो चवे थो पियो त बेवस सिंध जो हिकु अवामी ऐं इनकलाबी शाइर तस्लीम कयो वञे। जहिड़ी तरह इंग्लिश में वर्ड्सवर्थ ऐं सैम्यूअल कॉलरिज जो दर्जो आहे अंग्रेजी शाइरी में, साॻे नमूने बेवस सिंधी शाइरी में नओं ऐं निरालो मोड़ ॾिनो। हिन फितरत कुदरत जी तर्जमानी बि कई। हिन साहिब उर्दूवी शाइरी उधारी वठण बजाए, न त चाहे फारसी शाइरी कंदा फैलन 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 मक़ूलन फैलन, त उन जेको आहे उन उधारी वठण जी बजाए पंहिंजी संहिंजी जो सबक़ु ॾिनो। पंहिंजी सिंधी शाइरी जेको आहे तव्हां कयो, भली उन में तव्हांजो इल्मु उरूज न हुजे, पर रदीफ़ काफ़ियो, मात्रायूं ऐं बहर वज़न ऐं संगीत मौसीक़ी उन में हुजणु घुरिजे। मतिलबु ॻाए सघिजे। जेको ॻाए सघो न, माना बहर वज़न ऑटोमेटिक उन में अची वेंदा। हालांकि लेखराज अज़ीज़ जेको हुयो, जेको वॾे में वॾो शाइर हो, फारसी जो बि सिंधी जो बि ऐं इल्मु उरूज जो वॾो ॼाणू हुयो, उहो तनक़ीद कंदो रहंदो हो पंहिंजो किशनचंद बेवस जे मथां त भई हिन जी शाइरी में जेको आहे बहर वज़न घटि आहे, सम्झे, हीअं शाइरी आहे हूअं शाइरी आहे। पर किशनचंद बेवस उनखे इहो जवाबु ॾींदो हो त बाबा संगीत हुजणु घुरिजे, सादी सलीस ॿोली में सवली ॿोली में शाइरी हुजे जी आम माण्हू बि सम्झी सघे जेको आहे। ऐं दाऊद पोटरो अॻिते चए थो पियो, हिन जे गीतनि खां जदीद ऐं फितरी ऐं क़ौमी शाइरी जो दौर शुरू थिए थो। जेको क़ौमी शाइरी हुई, राष्ट्रवादी शाइरी जेका हुई नेशनल, ऐं जदीद शाइरी जेका हुई बुख बेरोज़गारी बीमारी जहालत ऐं ग़रीबनि जे हक़नि लाइ, समानता लाइ, बराबरी लाइ, उहा बेवस शुरू कई। डॉक्टर गुरबख्शाणी, होचंद मूलचंद गुरबख्शाणी ऐं प्रोफेसर लाल सिंह अजवाणी भी बेवस जी शाइरी जी खूब तारीफ़ कई। किशनचंद बेवस सिंधी शाइरी में अमर थी चुको आहे। जेसिताईं सिंधी ॿोली रहंदी, असां सिंधी रहंदासीं, तेसिताईं साईं किशनचंद बेवस जो नालो बि रहंदो। उनजी शाइरी अमर आहे, बेवस पाण अमर आहे। बेवस जी इन कामयाबी ते असां सिंधियुनि खे बजा फ़खुर आहे ऐं हमेशह रहंदो। तेसिताईं मां अनमोल परियाणी खे सॾु कंदुमि, किरण परियाणी अनमोल खे, त हू पंहिंजी कुझु कविताऊं ॿुधाए। जय झूलेलाल। ही तव्हां जेको गीत ॿुधो न आनंद भैया जो, साॻी ॿोली पंहिंजी साॻियो यो नारो, इहो दादा वाधवानी जो लिखियल अथव। ॾाढो बढ़िया गीत। इन्ही ते रिलेटेड मां तव्हांखे कविता ॿुधायां थी। वतन में हरदम वेसाह हुजे, वतन में हरदम वेसाह हुजे,
ॿोली पंहिंजीअ में साह हुजे। वतन में हरदम बेसाह हुजे, ॿोली पंहिंजीअ में साह हुजे। जल्दी ई सिखी वठंदासीं, जल्दी ई सिखी वठंदासीं। सिखण जो बस सदा चाह हुजे, सिखण जो बस सदा चाह हुजे। भाव जो निभाए भाव साथ सदा, भाव जो निभाए साथ सदा। अहिड़ो छल कोई भाव हुजे, ॿाहिरि जो सुहिणो न हुजे बल, ॿाहिरि जो सुहिणो न हुजे बल। दोस्त दिल जो दरिया हुजे, पंहिंजे दर्दन खां परे रही, पंहिंजे दर्दन खां परे रही। अनमोल ऐं बेपरवाह हुजे, अनमोल ऐं बेपरवाह हुजे। जय झूलेलाल। तो धन्यवाद अनमोल। जॾहिं पंहिंजो 23 सेप्टेम्बर 1947 ते किशन चंद बेबस गुज़ारे विया लाड़काणे में, त उनजो जेको हिकिड़ो ख़ासि शागिर्द हुयो, हिकिड़ो अर्जन सिकायल, ॿियो हरी दिलगीर। अर्जन सिकायल उन्ही खे श्रद्धांजलि ॾिनी, मतिलबु शाइरी में श्रद्धांजलि ॾिनी। चवनि था बानी जदीद युग जो, बानी जदीद युग जो रहबर तूं शाइरी जो। संदेश तो सुणायो, संदेश तो सुणायो यकसां दिलबरी जो। पंहिंजे ई खून में तो ॿोड़े कलम हलायो, पंहिंजे ई खून में ॿोड़े कलम तूं हलायो। कमज़ोर खे भी थी वियो एहसास बरतरी। सिंधी ज़बान जो तूं शाइर अज़ीम बेवस, सिंधी ज़बान जो तूं शाइर अज़ीम बेवस। नाहे करीब, हाणे गुज़ारे वियो आहे, नाहे करीब लेकिन दिल में मुक़ीम बेवस। हमेशह दिल में तूं रहंदे। इहा श्रद्धांजलि अर्जन सिकायल ॾिनी। ऐं उनखां बाद में जेको हरी दिलगीर, जेको इनजो ख़ासि शागिर्द हो, प्यारो शागिर्द हो, ऐं हिन कई उनजा किताब जेके आहिनि उहे पंहिंजो छपराया। ऐं बाद में हिकिड़ो किताब बि लिखी जाइज़ो, ऐं हिकिड़ो वॾो सेमिनार बि घुराई जंहिंमें काफ़ी शाइर गॾु थिया आदिपुर गांधीधाम में, जंहिंजो हिकिड़ो मतिलबु जेको सेमिनार थियो किशन चंद बेवस जे मथां जनम शताब्दी ते जेको आहे, यानी 1985 ते। उहो चवे थो पियो, आफ़्ताब आहीं अदब जो शाइरी जो शाह तूं, आफ़्ताब आहीं अदब जो शाइरी जो शाह तूं। सिंधियड़ी जे शहर जी महफ़िल जो आहीं साह तूं, सिंधियड़ीअ जी शहर जी महफ़िल जो आहीं साह तूं। सिंध जो शाइर नओ, सिंध जो शाइर नओ जो तुंहिंजो नित उत्साह तूं। जेको नवां शाइर आहिनि न, उन्ही खे तूं उत्साह थो ॾे। सिंध जो शाइर नओ जो तंहिंजो नित उत्साह तूं। ख़ाक में ज़रनि खे तो बख़्शी जलाल ऐं जाह तूं। तुंहिंजी हस्ती नूर आहे, तूं सो आहीं आफ़्ताब, आफ़्ताब माना सिज सूरज। तूं सो आहीं आफ़्ताब जंहिंजे चौधारी फिरनि था केतिरा ई महताब, महताब माना चंड, उनजे चौधारी केतिरा ई चंड, केतिरा ई शाइर घुमनि था, पर हे अज़ीम वॾो शाइर आहे जेको आहे। इहा उन्ही खे उन्ही पंहिंजो इहो श्रद्धांजलि ॾिनी शाइरी में। हाणे मां आनंद घनश्याणी सोनी खे चवंदुमि त पंहिंजो हिकिड़ो गीत पेश करे पंहिंजी पसंदि। इधर पकड़ो, बस उसको छोड़ दो, इसको करो, यहीं यहीं यहीं। अहिड़ो इशारो ॾिन तूं मुंहिंजे दिल में झांके यार, नज़ारा बदिलजी विया थी वियो ज़माने सां प्यार। अहिड़ो
इशारो ॾिन तूं मुंहिंजे दिल में झांके यार नज़ारा बदिलजी विया थी वियो ज़माने सां प्यार ओ हो आ मुंहिंजो दामन तो प्यार सां भरे छॾियो आहे सदके वञा तो तां प्यार तूं सां ई कयो आहे मुंहिंजो दामन तो प्यार सां भरे छॾियो आहे सदके वञा तो तां प्यार तूं सां ई कयो आहे अहिड़ो इशारो ॾिन तूं मुंहिंजे दिल में झांके यार नज़ारा बदिलजी विया थी वियो ज़माने सां प्यार ओ हो आ आही ख़यालनि में तूं राति ॾींहुं मुंहिंजी जाने मन अची तूं ख्वाबनि में जगाई मूंखे सताई तूं मुंहिंजो तन ऐं मुंहिंजो मन मुंहिंजी महफ़िल में तुंहिंजी ही मूरत वेठल आहे मुंहिंजे दिल में तुंहिंजे नाले जी धड़कन हलंदी आहे मुंहिंजी महफ़िल में तुंहिंजी ही मूरत वेठल आहे मुंहिंजे दिल में तुंहिंजे नाले जी धड़कन हलंदी आहे अहिड़ो इशारो ॾिन तूं मुंहिंजे दिल में झांके यार नज़ारा बदिलजी विया थी वियो ज़माने सां प्यार ओ हो धन्यवाद जॾहिं असांजो दादा पंहिंजो किशन चंद बेवस गुज़ारे विया त प्रोफेसर डी.के. मनशारामाणी जेको सिंधी ॿोली जो वॾो विद्वान हुयो उन लिखियो त किशन चंद बेवस सिंधी शाइरी जी जदीद सुजागी वारे दौर जो बानी ऐं बाग़ी शाइर ऐं ॿियो किशन चंद बेवस हिकिड़ो ॿियो कमु कयो जेको आहे सिंधी त ॿोली में शाइरी कंदो हुयो पर हुन हिंदी उर्दू संस्कृत फारसी ॿियनि ॿोलियुनि जा जेके सवला मौज़ून ऐं हम आहंग लफ़्ज़ हुया जेके सिंधी ॿोली में जज़ब थी सघंदा हुया उहे बि पंहिंजी शाइरी में इस्तेमालु कया हाणे उहा ॿोली जेका आहे शाहूकार लिखी वेंदी आहे जेका ॿियनि ॿोलियुनि जे लफ़्ज़नि खे जज़ब कंदी आहे पाण में उन में एतिरी ताक़त हूंदी आहे उहा रिच ॿोली हूंदी आहे शाहूकार ॿोली हूंदी आहे ऐं इहो कमाल जेको आहे साईं किशन चंद बेवस करे ॾेखारियो हाणे आख़िरी में मां पंहिंजो सिंधी सुरमियुनि जी अध्यक्ष किरण परियाणी अनमोल खे वेनती कंदुमि त उहो अचे ऐं पंहिंजी हिकिड़ी कविता ॿुधाए ऐं थोरा मञे ऐं वाइदो करे त सिंधी सुरमियूं अहिड़ा सुठा प्रोग्राम आईंदा बि कंदा रहंदा सिंधी सुरमियुनि वारा ऐं सभिनी खे मां वाधायूं थो ॾियां पियो ऐं असां वेझो हाणे कृष्ण खटवाणी जी बि 1 मार्च 2020 ते प्रीतमलाल दुआ ऑडिटोरियम में
मतिलबु उनजी यादि में ॾींहुं मल्हायोसीं। तमामु कामयाबु हुयो। 3 कलाक जो प्रोग्राम हुयो ऐं मतिलबु हाउसफुल हुयो। ऐं अहिड़े नमूने असां ॿियनि जूं बि वर्सियूं कंदा रहंदासीं। ऐं सिंधी सुरमियूं ऐं असां सिंधू नाटक परिषद जेको असांजो आहे, जंहिंजो प्रेसिडेंट जेको आहे पंहिंजो रवि सीतलाणी आहे ऐं उनजो सरपरस्त जेको आहे उहो पंहिंजो जय पंजवाणी आहे। ऐं उन्हनि जे थ्रू असां ड्रामा बि कंदा रहंदासीं। ऐं भारती खटवाणी जंहिंजी वाइस प्रेसिडेंट आहे, रविंदर खटवाणी जंहिंजो वाइस प्रेसिडेंट आहे। अहिड़े नमूने असां मतिलबु सिंधी ॿोली लाइ, सिंधी साहित्य लाइ, सिंधी ड्रामा लाइ, सिंधी आर्ट लाइ कमु कंदा रहंदासीं। इहा हाणे तव्हांखे ॿुधाईंदी पंहिंजो त इहो ऐं हिकिड़ो पहिरियों गीत ॿुधाईंदी, तंहिंखां बाद में पोइ जेको आहे इहो पंहिंजा थोरा मञींदी त जेके बि जिन पार्टिसिपेट कयो ऐं जेके ॾिसण वारा हुया सभ जा थोरा मञींदी। जय झूलेलाल। दुनिया जा रंग भी रंगीन आहिनि, दुनिया जा रंग भी रंगीन आहिनि, आसमान जा ख्वाब सजाया ज़मीन आहिनि। दुनिया जा रंग भी रंगीन आहिनि, आसमान जा ख्वाब सजाया ज़मीन आहिनि। ताननि जा था तीर मिलन हित, ताननि जा था तीर मिलन हित, सुर में साज़ भी अॼु कीन आहिनि। इंसान खे था इंसाननि जो दुश्मन बणाइनि, इंसान खे था इंसाननि जो दुश्मन बणाइनि। अहिड़ा बि हित के दीन आहिनि, अहिड़ा बि हित के दीन आहिनि। दिल सां न हित दिमाग़ सां कमु वठनि, दिल सां न हित दिमाग़ सां कमु वठनि। थी पिया माण्हू केॾा ज़हीन आहिनि। कूड़ी हिन दुनिया जो कूड़ो चकर, कूड़ी हिन दुनिया जो कूड़ो चकर। दर्द वंडण वारा माण्हू ई हितकीन आहिनि, दर्द वंडण वारा माण्हू ई हितकीन आहिनि। ऐं मां थोरा मञा थी जेके ऑल मेंबर्स सभु जुड़िया आहियो, सिंधी सूरमियूं और जेके ॾिसी रहिया आहियो उन जा बि थोरा कि तव्हां असांजो उत्साह वधायो। ॾाढो तमामु सुठो लॻो। अॻिते मां दादा सां वाइदो कयां थी कि अॻिते असां सिंधी सूरमियूं मिली कोशिश बि न, हिकु वाइदो कयां थी। जय झूलेलाल दादा। धन्यवाद सभिनी पार्टिसिपेंट्स जो, धन्यवाद। हाणे हिते असां प्रोग्राम ख़तम था कयूं सभ जे लाइ। अॼु असांजे प्रोग्राम में आशा चांद बि मौजूदु हुई, जेका सिंधी संगत जी फाउंडर मेंबर आहे। ॿियो असांजो भाउ नमोश तलरेजा जेको आहे उहो बि असांजो साथी आहे, सम्झो, उहो बि मौजूदु हुयो। ऐं ॿिया घणेई मौजूदु आहे। ॿियो बॉम्बे मां मुंहिंजो सेण साईं जेको आहे मीराणी साहब जेको आहे उहो बि मौजूदु आहे। मुंहिंजो न्याणो जेको आहे अजय मीराणी बि मौजूदु आहे। मुंहिंजी जेको आहे छोकिरी जेका आहे पंहिंजो कनिका मीराणी स्वीटी वाधवाणी उहा बि मौजूदु आहे। ऐं ॿिया घणा ई जेको आहे साथी मौजूदु आहिनि। ॿिया मां सभ जो थोराइतो आहियां। ऐं आईंदा असां तव्हांजो जेको मनोरंजन कंदा रहंदासीं ऐं सिंधी ॿोली ऐं सिंधी साहित्य जो वाधारो कंदा रहंदासीं। धन्यवाद। धन्यवाद। जय झूलेलाल। जय झूलेलाल। सामईन, अवां हाणे सिंधी सूरमियूं इंडोर भारत पारां महान कवि किशन चंद खत्री बेवस जी वरसीअ जे मौक़े ते खेसि भेटा पेश करण लाइ जेका हिकु वेहक थी गुज़री हुई, उन जी मुकमिल कार्रवाई अवां जी ख़िदमत में पेश कई वई। इन ई प्रोग्राम जे हवाले सां इहा गुज़ारिश कंदो हलंदुसि त ज़िंदा क़ौमुनि जी इहा ख़ूबी हूंदी आहे त उहे पंहिंजनि क़ौमी, इल्मी, अदबी खेत्र में ख़िदमतूं सरअंजाम ॾींदड़ शख़्सियतुनि खे यादि कंदियूं आहिनि ऐं उन्हनि जी काविशुनि खां पंहिंजी नई नस्ल खे आगाही ॾींदियूं आहिनि। असांजी इहा कोशिश रही आहे त बिना कंहिं सरहदी फ़र्क़ जे सिंध हिंद तोड़े दुनिया में कंहिं बि हिसे में थींदड़ प्रोग्रामनि खे नशर कयूं ऐं उहे प्रोग्राम तव्हां ताईं पहुचायूं। जीअं हिकु तरफ़ असांजी हज़ारनि सालनि जी सकाफ़त, ॿोली, अदब ऐं शख़्सियतुनि जी ॼाण अव्हां ताईं पहुचे ऐं ॿियो त बिना कंहिं मज़हबी ऐं फ़िरक़े जे फ़र्क़ जे दुनिया में रहंदड़ सिंधियुनि खे हिकु लड़ीअ में पोइ हिकु प्लेटफॉर्म ते गॾु कयूं। जीअं सिंध ऐं सिंधी दुनिया में पंहिंजो विञायल वक़ार ऐं हैसियत बहाल कराए सघनि। असांजो साथ ॾियो। ही रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन ऐं TV अव्हांजो पंहिंजो आवाज़ु आहे ऐं अचो त गॾिजी हिन आवाज़ खे
वधीक सगारो बणायूं। वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में हाज़ुर थींदुसि। पंहिंजे मेज़बान इमदाद ओढो खे इजाज़त ॾींदा। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सदाईं गॾु। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां छा लिखी, छा लिखां। ओ सिंध मुंहिंजी अमा, दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।